केमिस्ट्री क्लास 9 बाब 7 इलेक्ट्रोकेमिस्ट्री सबक 15 हिस्सो पहिरियों समरी आया केमिस्ट्री जो उस्ताद नजीला चन्ना अवां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजे जो लेक्चर जो मौजू आहे चैप्टर 7 जी समरी उन जो पार्ट आहे पहिरियों चैप्टर 7 जी हीअ समरी आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ पॉइंट्स ॾिनल आहिनि असां पहिरें हिसे में 7 जेके पॉइंट्स आहिनि उहे क्लियर कंदासीं ऐं बक़ाया जेके पॉइंट्स आहिनि उहे हिसे ॿिए में बहस हेठि आणींदासीं ऑक्सीडेशन इज़ द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन बाय केमिकल सब्सटेंस मिसाल जे तौर ते ॾिसो हीअ एलिमेंट आहे ए उन जे मथां उन जो ऑक्सीडेशन स्टेट आहे 0 यानी न उन इलेक्ट्रॉन वरितो आहे न विञायो आहे हाणे इहा ए एलिमेंट बी एलिमेंट सां रिएक्शन करे थी ए जेको आहे उहा पंहिंजो इलेक्ट्रॉन विञाए ॾिए थी बी खे हाणे इलेक्ट्रॉन कंहिं विञायो ए लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स उन जे मथां अची वई वाधूअ जी चार्ज छो त हिकिड़ो इलेक्ट्रॉन विञायो अथई इनखे असां ऑक्सीडेशन सॾियूं था लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स इज़ कॉल्ड एज ऑक्सीडेशन कंहिं इलेक्ट्रॉन विञायो ए जंहिं बि आंसर जे मथां वाधूअ जी चार्ज हुजे त तव्हां सम्झी वञो त उनजी ऑक्सीडेशन थी आहे छो त वाधू जी चार्ज तॾहिं ईंदी आहे जॾहिं इलेक्ट्रॉन ख़ारिज थी वञे हिकिड़ी वाधू जी चार्ज माना हिकिड़ो इलेक्ट्रॉन विञायल वाधू जूं ॿ चार्जिस यानी ॿ इलेक्ट्रॉन विञायल ईअं जेकॾहिं 3 चार्जिस आहिनि कंहिं बि आंसर जे मथां त यानी उन 3 इलेक्ट्रॉन विञाया आहिनि हिकु इलेक्ट्रॉन विञाए 2 विञाए या 3 विञाए असीं चवंदासीं इन आंसर जी ऑक्सीडेशन थी आहे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन रिडक्शन इज़ द गेन ऑफ इलेक्ट्रॉन बाय केमिकल सब्सटेंस ए पंहिंजो इलेक्ट्रॉन विञायो इन जे करे वाधू जी चार्ज आयसि पर बी इन खां पोइ हिकिड़ो इलेक्ट्रॉन वरितो आहे तंहिंजे करे उन ते हिकिड़ी काटू जी चार्ज आई आहे जॾहिं बि गेन ऑफ इलेक्ट्रॉन थींदी आहे त नेगेटिव चार्ज अची वेंदी आहे इनखे असां छॾींदा आहियूं रिडक्शन रिडक्शन इज़ गेन ऑफ इलेक्ट्रॉन जेकॾहिं कंहिं आंसर जे मथां हिकिड़ी नेगेटिव चार्ज आहे त यानी उन हिकु इलेक्ट्रॉन वरितो आहे जेकॾहिं उन जे मथां 2 काटू जूं चार्जिस आहिनि त 2 इलेक्ट्रॉन वरिता अथई जेकॾहिं 3 अथसि त उन 3 इलेक्ट्रॉन हासिलु कया आहिनि ऐं हिकु इलेक्ट्रॉन वठे 2 या 3 वठे पर जीअं त उन इलेक्ट्रॉन वरिता आहिनि त असां चवंदासीं इन जी रिडक्शन थी आहे An electrolyte consists of free moving ions and conduct electricity. Electrolyte यानी बर्क पाश फ्री मूविंग आयन्स पाण में कंटेन कंदो आहे ऐं पाण मां बिजलीअ खे पसरणु ॾींदो आहे मिसाल नंबर पहिरियों जेकॾहिं पाणी में तव्हां शुगर था विझो त उहो शुगर जा मालिक्यूल अंदरि ॾिसो पाण में ॻंढियल आहिनि इहे आयन्स जी फॉर्म में हिक ॿिए खां अलॻि अलॻि कोन थिया आहिनि तंहिंजे करे उन्हनि मां बिजली बि कोन क्रॉस कंदी त हिनखे इलेक्ट्रोलाइट न चइबो कंडक्ट इलेक्ट्रिसिटी ते मंदीणो पातो आहे यानी हिन मां बिजली कोन थी गुज़रे त इहो असांजो नॉन इलेक्ट्रोलाइट आहे वरी जॾहिं तव्हां पाणीअ में लूणु विझो था त ॾिसो लूण जूं आयन्स ठही वियूं आहिनि उन्हनि ते वाधू ऐं काटू जी चार्ज आहे हिक ॿिए खां परे आहिनि फ्री मूव था कनि पिया सोडियम होॾां थी वञे क्लोरीन होॾां थी वञे पई अहिड़े सॉल्यूशन मां अहिड़े रिजियल मुरकब मां बिजली क्रॉस करे वेंदी इलेक्ट्रिसिटी कंडक्ट थी वेंदी त इनखे असां चवंदा आहियूं इलेक्ट्रोलाइट कंहिं बि बर्क पाश खे ॾिसो उनजो तजुर्बो कयो वेंदो आहे उन मां बिजली क्रॉस कराइण सां मिसाल जे तौर ते एस्टिक एसिड जो असां सॉल्यूशन ठाहियोसीं एस्टिक एसिड खे पाणी में मिलायोसीं पोइ असां उनखे बिजलीअ जे अहिड़े सेटअप सां जॾहिं असां हिकिड़ो इलेक्ट्रोलाइटिक सेल ठाहियूं था त उन में तव्हां ॾिसो त तव्हांखे ख़बर पवंदी त इहो जेको एस्टिक एसिड सॉल्यूशन आहे उहो केतिरे क़दुरु आयोनाइज़ थिए थो उन में आयन्स जेके आहिनि ॾिसो त घटि ठहियूं आहिनि ऐं उहो उन जी मूवमेंट बि ओतिरी घटि आहे बाक़ी एस्टिक एसिड जा मालिक्यूल पाण में उहे साॻियो ई इंटेक्ट जुड़ियल आहिनि हाणे आयन्स जो घटि ठहियूं त उन्हनि जी मूवमेंट बि घटि आहे हिन जे करे छा थो थिए जो तव्हांजो बल्ब जेको आहे उहो डिम थो ॿरे पर ॿिए पासे खां ॾिसो पोटेशियम क्लोराइड आहे पोटेशियम क्लोराइड में अंदरि इहे जेके आयन्स आहिनि उहे तमामु घणियूं ठही वियूं आहिनि को बि पोटेशियम क्लोराइड जो अहिड़ो को तव्हांखे मालिक्यूल नज़र न ईंदो जेको पाण में ॻंढियो बीठो हुजे सभु आयन्स में टुटी विया आहिनि त उहे आयन्स पंहिंजे रिस्पेक्टिव इलेक्ट्रोड ॾे मूवमेंट बि घणी कनि थियूं घणी मूवमेंट हुजण जे करे बिजली पिणु तमामु घणी कंडक्ट थिए थी ऐं बल्ब फुल ॿरे थो पर टे पासे खां ॾिसो त इथनोल आहे जंहिंजा मालिक्यूल टुटा ई कोन्हनि के ऐं उहे रिस्पेक्टिव इलेक्ट्रोड ॾे चुरपुर बि कोन था कनि त उन मां बिजली बि क्रॉस नथी करे ऐं बल्ब बि कोन थो ॿरे हिकिड़ा इलेक्ट्रोलाइट वीक इलेक्ट्रोलाइट हूंदा आहिनि ॿिया इलेक्ट्रोलाइट स्ट्रांग इलेक्ट्रोलाइट हूंदा आहिनि ऐं टियां सॉल्यूशन्स वरी नॉन इलेक्ट्रोलाइट हूंदा आहिनि
An electrode is an electrical conductor. बरकीरो बिजलीअ जो पसराईंदड़ हूंदो आहे. बरकीरा आम तौर ते कंहिं बि सुठे पसराईंदड़ धातुअ जूं राडूं या प्लेटूं हूंदियूं आहिनि जेके असां इलेक्ट्रोलाइट्स में दाख़िल कंदा आहियूं त जीअं उन्हनि मां बिजली जी अचु वञु आसानी सां थी सघे. इलेक्ट्रोड ॿिनि क़िस्मनि जा थियनि था जेकी असां पढ़ी आया आहियूं. हिकिड़ो एनोड थींदो आहे ऐं ॿियो कैथोड थींदो आहे. The electrode at which oxidation occurs is called as anode. Anode उनखे असीं चवंदा आहियूं अहिड़े बरकीरे खे चवंदा आहियूं जंहिं ते ऑक्सीडेशन थिए यानी लॉस ऑफ इलेक्ट्रॉन थिए. ऐं वरी ॿियो बरकीरो जिते रिडक्शन थिए उनखे असां कैथोड छॾींदा आहियूं. कैथोड ते रिडक्शन थींदी यानी गेन ऑफ इलेक्ट्रॉन थींदी आहे. हाणे ॾिसो हिन कापर ॾे जेॾी महिल जो कापर आयन्स अचे करे पहुता त हितां हिननि खे 2 इलेक्ट्रॉन मिलिया त हिननि इहे 2 इलेक्ट्रॉन गेन कया. हिन कापर खे 2 इहे इलेक्ट्रॉन मिलनि था त हिन जी असां चयोसीं हाणे हिन कापर जी रिडक्शन थी वई. ईअं ई वरी जेकर हेॾां ॾिसो तव्हां के हिन एनोड खे त उते ऑक्सीडेशन थींदी आहे. इहो जेको ज़िंक आहे पंहिंजा 2 इलेक्ट्रॉन विञाए थो ऐं पाण आयन में तब्दील थी वियो वाधू वारी में यानी हिन खां 2 इलेक्ट्रॉन खसियल आहिनि त हिन जी ऑक्सीडेशन थी आहे. ऑक्सीडेशन थींदी आहे एनोड ते ऐं रिडक्शन थींदी आहे कैथोड ते. असां हिन जे लाइ हिकिड़ो शॉर्टकट में जुमिलो लिखियो हुयोसीं त उहो यादि कयो त एन आक्स कैचेस अ रेड केट. एन आक्स एन एनोड आक्स ऑक्सीडेशन कैचेस अ रेड केट रेड रिडक्शन केट कैथोड. असांजी 7हीं पॉइंट आहे इलेक्ट्रोलाइसिस इज अ प्रोसेस ऑफ माइग्रेशन ऑफ आयन्स टूवर्ड कैथोड एंड एनोड व्हेन करंट पासिस थ्रू एन इलेक्ट्रोलाइट. जेॾी महिल जो इन इलेक्ट्रोलाइट मां बैटरी जी मदद सां करंट गुज़रंदो त जेके आयन्स आहिनि वाधूअ वारियूं काटू ॾे वेंदियूं, काटूअ वारियूं आयन्स वाधूअ ॾे वञणु शुरू थियनि थियूं त इन माइग्रेशन खे आयन्स जी जेका चुरपुर आहे पंहिंजे अपोज़िट चार्ज वारे कैथोड ऐं एनोड ॾांहुं इन चुरपुर खे असीं चवंदा आहियूं इलेक्ट्रोलाइसिस. इन 7हीं पॉइंट सां गॾु असांजो अॼोको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो. वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु.